सिंध जो बेताज बादशाह जलाल चांडियो जेको सिंध जो एक बेहतरीन फनकार हुयो उन जे ज़िंदगीअ जूं कुछ यादगिरूं अॼु ताईं बि महफ़ूज़ आहिनि। जलाल चांडे खे तक़रीबन 23 खां 24 साल हिन दुनिया मां वफ़ात करे थी विया आहिनि, लेकिन अॼु ताईं बि जलाल चांडे जूं टोपियूं अजरख ऐं जलाल चांडे जेके शयूं वापरायूं उहे शयूं अॼु ताईं बि यादगिरी तौरु पयूं आहिनि हिकिड़े शख़्स वटि, ऐं उन जो यूट्यूब ते मुकमल वीडियो बि पियल आहे ऐं कुझु झलकियूं असां बि तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। ऐं जलाल चांडे जूं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं पयूं आहिनि महफ़ूज़ उन जूं बि तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं। दोस्तो, जलाल चांडियो सिंध जो हिकु वाहिद फ़नकार आहे जंहिं जूं शयूं अॼु ताईं बि महफ़ूज़ पयूं आहिनि। टोपी हुजे जलाल चांडे जेके टोपियूं पाए जेके फंक्शन कया, ऐं जलाल चांडियो पंहिंजी ज़िंदगीअ में जेके टोपियूं पातल हूंदियूं जलाल चांडे खे, ऐं उन खां अलावा जलाल चांडे खे जेके अजरख टोपियुनि तौरु मिलिया, तोहफ़नि तौरु जेके वॾनि वॾनि माण्हुनि ॾिना, उहे जलाल चांडे जा अजरख बि अॼु ताईं बि महफ़ूज़ आहिनि। जलाल चांडे उम्दा क़िस्म जूं टोपियूं पातियूं जेके हीरा लॻल टोपियूं हुयूं। दोस्तो, हिकिड़ी हिकिड़ी टोपीअ जी क़ीमत जे अगरि हिन वक़्तु ॾिसिजे त हज़ारनि जी तादाद में आहे। उहे टोपियूं बि जलाल चांडे जूं अॼु ताईं बि महफ़ूज़ पयूं आहिनि। कैमरा जे अख सां असां तव्हांखे मुंहिंजे पुठिएं पासे वीडियो हले पियो, तव्हां ॾिसो पिया। ऐं जलाल चांडे पंहिंजी ज़िंदगीअ में हज़ारे एल्बम रिलीज़ कया, उहे केसटूं बि जेको आहे सो यादगिरी तौरु इते ई पयूं आहिनि। ऐं उन खां अलावा जलाल चांडे जेके यकतारे चपड़ीअ ते ॻायो दोस्तो, ऐं जेको तंबूरो जलाल चांडे वटि हूंदो हुयो उहो तंबूरो बि अॼु ताईं बि महफ़ूज़ आहे, ॾिसो पिया था पियो आहे। ऐं उन खां अलावा जलाल चांडे जेके कपिड़ा पाता आख़िरी ॾींहंनि में, जंहिं तारीख़नि में वफ़ात करे वियो, 2-3 ॾींहं हुया जलाल चांडे वटि, त उहे कपिड़ा जेके जलाल चांडे पाता उहे बि यादगिरी तौरु जलाल चांडे जा इस्त्री कयल अॼु ताईं बि पियल आहिनि। त दोस्तो, इहो छाजे करे पियल आहिनि? इहो इन जे करे पियल आहिनि त जलाल चांडे सां माण्हू तमामु घणो प्यार था कनि, ऐं जलाल चांडे खे माण्हू ॾिसणु ऐं ॿुधणु पसंदि कंदा आहिनि। ऐं जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार हुयो, ऐं जलाल चांडे खे ग़रीब माण्हुनि वटां तमामु घणी इज़त बि मिलंदी हुई, ऐं ग़रीब माण्हू तमामु घणो जलाल चांडे खे भाईंदा बि हुया। दोस्तो, जलाल चांडियो वाहिद सिंध जो फ़नकार आहे जंहिं जूं निशानी तौरु सभई जेको आहे सो शयूं महफ़ूज़ अॼु ताईं बि पियल आहिनि। ऐं इहा उमेदु आहे त ईंदड़ क़यामत ताईं बि इहे शयूं जलाल चांडे जूं पयूं हूंदियूं। छाजे करे जो जलाल चांडे सां मोहबत कंदड़ अॼु ताईं बि हज़ारनि जे तादाद में सिंधवासी मौजूदु आहिनि। सिंध में जेके जलाल चांडे जी कहिड़ी बि शइ ॾिसनि था उहा पाण वटि महफ़ूज़ करे घर में रखी था छॾनि। त वॾी महिरबानी, मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में। अलाह।